नाज़रीन न्यूज़ નું ધલીકાર અમયા સંજા સૈયદ હલ્લા से हेडलाइंस तरफ। तब्दीली सरकार महंगाई सचिल अवाम ते एक बियो पेट्रोल बम किराए छो। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में गाटे टोड़ वाध करे छॾी। नाणे वारी वज़ारत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल की क़ीमत में 8 रुपया 3 पैसा वाध, गासलेट 6 रुपया 27 पैसा, लाइट डीज़ल 8 रुपया 14 पैसा महांगो। क़ीमतुनि में वाध खां पोइ पेट्रोल की क़ीमत फी लीटर 145 रुपया 82 पैसा थी वई। हाई स्पीड डीज़ल की नई क़ीमत 142 रुपया 62 पैसा, गासलेट जो नओं अघु 116 रुपया 53 पैसा ऐं लाइट डीज़ल की नई क़ीमत 114 रुपया 7 पैसा फी लीटर मुक़रर कई वई। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार शहबाज़ गिल जो बयान साम्हूं अची वियो। शहबाज़ गिल जो चवणु आहे त पूरी दुनिया में पेट्रोलियम शयुनि जा अघ ॿीणा थी चुका आहिनि। हुकूमत पहिरियां ई पेट्रोल टैक्स 31 रुपयनि खां घटाए 5 रुपयनि ताईं आणे चुकी आहे। अञा बि जेकॾहिं पेट्रोल जी क़ीमत घटि रखणी आहे त पोइ कर्ज़ वठणो पवंदो, जेको कंहिं बि सूरत में मुल्की मफ़ाद में नाहे। नून लीग के सदर और ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त वज़ीर आज़म के रिलीफ पैकेज के ऐलान से गॾु महंगाई जो नओं तूफ़ान अची वियो आहे। मौजूदा हुकूमत नालायकी, नाअहली और करप्शन की हर हद पार करे छॾी आहे। पेट्रोल और डीज़ल के अघनि में वाध करे आवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। IMF के हुक्म ते सहकार अञा पेट्रोलियम लेवी वधाए महंगाई में इजाफ़ो करण वारी आहे। हुकूमत IMF से बिजली जा अघ वधाइण जो शर्त साम्हूं रखे। पीपल्स पार्टी पेट्रोलियम शयुनि जा अघ बिना देर घटाइण जो मुतालबो करे छॾियो। PP जी मरकज़ी इतलात सेक्रेटरी शाज़िया मरी जो चवणु आहे त इमरान ख़ान जेकॾहिं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो वापसि न वरितो वियो त अहिड़ो दमादम मस्त कलंदर थींदो त हुकूमत पाण खे संभाले न सघंदी। अवाम तयार रहे। PP महंगाई ख़िलाफ़ जल्द पंहिंजे ईंदड़ एहतजाजी प्रोग्राम जो ऐलान कंदी। नून लीग की तर्जमान मरियम औरंगज़ेब जो पेट्रोलियम के अघनि में वाध ते रद्द अमल। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इमरान साहब अवां जो तकलीफ़ पैकेज अवाम के घणो महांगो पइजी रहियो आहे। इमरान खान जो हर ऐलान रुगो कूड़, फ्रॉड और धोखो हूंदो आहे। इमरान साहब छा अवां के अवाम सां कूड़ ॻाल्हाई में शर्म भी नथो अचे? इमरान खान अवाम के को रिलीफ नथो ॾेई सघे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह परॾेहनि खे तलूर जे शिकार खां रोकण तां क़तल थियल नौजवान नाज़िम जोखियो जे तॾे ते पहुची वियो। पोयरनि सां ताज़ियत कई। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सईद गनी ऐं ॿिया अॻवान ॻोठ आचर सालार पहुता। वॾे वज़ीर जो चवणु आहे त नाज़िम जोखियो जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। मलीर जे मेमण ॻोठ में परॾेहनि खे तलूर जे शिकार खां रोकण ते नौजवान नाज़िम जोखियो जे क़तल वारो केस गिरफ़्तार MPA ॾियाम अवैस गोराम मलीर जे अदालत में पेश थियो। अदालत ॾियाम अवैस गोराम खे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। DIG ईस्ट ज़ोन साकिब इस्माइल मेमण वाक़े जी अणधुरी जांच लाइ 8 रुकनी कमेटी कायम करे वरिती। कमेटी में SSP मलीर इरफान बहादुर भी शामिल। वाक़े की जांच करे रिपोर्ट पेश करण की हिदायत। पाकिस्तान में कोरोना के वधी 11 मरीज फौत, 515 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना के हाकारी केसेस की शरह 1 16 सैकड़ो रही। मुल्क में कोरोना के फौतुनि जो अंग 28,507 थी वियो। मदे जी बरसात छिटे कुटे जे ॾाण सबब ज़ख़्मी थियल नौजवान शिकारपुर अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। गुड मिस्कीन आबाद वासी नौजवान कलीमुल्ला शिकारपुर जे अस्पताल में दम ॾिनो।
सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी में एमफिल फीस में बाद वारी दरख्वास्त हैक चेयरमैन वाइस चांसलर रजिस्ट्रार डायरेक्टर रिसर्च ऐं ग्रेजुएट स्टडीज़ समेत सेक्रेटरी एजुकेशन के नोटिस जारी करे छॾिया। केस जी ॿुधणी 9 दिसंबर ताईं मुलतवी। दादूअ जो सुई सालरन गैस कंपनी जो मुलाज़िम यासीन हिंगोरो जो ही मोड़ वटि गाॾी मां किरी फौत थी वियो। खैरपुर में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, बजणा सख़्त ज़ख़्मी, गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल। बांदी भटना मैसर स्टाफ वटि कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, बजणा ज़ख़्मी। ऐं खेपरो भरिसां गुड़ तैयब बोज़दार मां गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप 25 वरनि जे ज़मान बोज़दार तौरु थी।